शिकारपुर में रिपोर्ट शामिल कंदासीं स्पेशल रिपोर्टर सईद सूमरो जी। मुल्क में वधंदड़ घाटे टोड़ महंगाई तोड़े पानी की खोट ऐं बिजली पेट्रोल जे अघनि में तारीख़ी वाद ख़िलाफ़ शिकारपुर जे सिविल सोसाइटी सियासी समाजी अॻुवाण रोडनि ते निकिरी आया। अलावाला चौक खां शिकारपुर प्रेस क्लब ताईं पैदल एहतजाजी रैली सॼे शहर जो गश्त करे महंगाई ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। अॻुवाणनि जो चवणु हो त मौजूदा हुकूमत आवाम जो माशी क़त्ल आम बंदि करे वधायल अघ वापसि वठी आवाम खे रिलीफ फराहम करण जो मुतालबो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरे जी अॻुवाणी कंदड़ शहरन राशिद लाशारी, ज़फ़र चन्ना, ज़ाहिद बंबरो, प्रोफेसर अफ़ज़ल शेख, वक़ार हैदर, राजा जाफ़री, कामरान बाबर संजराणी, मोहम्मद असलम जतोई ऐं ॿियनि चयो त मुल्क खे IMF जे हुकम ते हलायो पियो वञे। हफ़्ते बाद ॿीहर पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में 33 रुपया वधाए डबल सेंचुरी ते पहुचायो वियो आहे ऐं बिजली जे अघनि में तारीख़ी वाद करे आवाम खां जीअण जो अघु खसियो वियो आहे, जंहिंसां आवाम महांगाई जी चकीअ में पीसिजी रहियो आहे। करप्ट हुकुमराननि मुल्क जी मैशियत तबाह करे छॾी आहे। इन्हनि हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त वधायल अघु फ़ौरन वापसि वठी आवाम खे रिलीफ फराहम कयो वञे।